अरे पप्पा ॿुधो था चओ वरी छा खोटई। अरे यार ॿुधो त सही न यार। हल जल्दी बक। वो थोड़े टाइम में वोटिंग थियण वारो आहे त तव्हांखे छा थो लॻेव केरु खटंदो पप्पू की न मोदी। अरे वांदा तोखे कहिड़ो कमु अथई केर बि खटे न तुंहिंजूं कहिड़ियूं बेड़ियूं तूं ॿुॾई। अरे यार पप्पा ॿुधायो न। हा पोइ मोदी ई खटंदो न हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। छो पप्पा सभु तपिया त वेठा आहिनि मोदीअ जे मथां त उनखे वरी केरु वोट ॾींदो हिन दफ़े। ॾिसो पहिरीं नोटबंदी कई सभिनि खे पंहिंजा ई पैसा कढाइण लाइ लाइन में बीहारई। सफ़ा कहिड़ी हालत थी सभिनि जी। पंहिंजा ई पैसा बैंक मां कढाइण लाइ लाइन में ईअं बीहारई सभिनि खे जीअं भिख मिलंदी हुजे। घर हलाइण लाइ पैसा न हुया माण्हुनि वटि। तो वरी कहिड़ी महिनत कई तोखे त सभु मिलई पियो न हथ में। अरे यार पप्पा मुंहिंजी ॻाल्हि नथो कयांव यार ॿुधो त सही न। पोइ वरी GST आयो माण्हुनि जूं मगजमारियूं केॾियूं वधी वियूं। हो ग़रीब वीचारा CA जूं फ़ियूं भरनि इनकम टैक्स भरनि GST भरनि त बाक़ी कमाइनि छा। एॾी महिनत करे कमाइनि उनखां पोइ टैक्सूं भरनि GSTूं भरनि त वीचारनि खे हथ में छा बचे। गॾव तो वरी कहिड़ी महिनत कई ऐं GSTूं भरियूं। तूं त मस्तु वेठो आहे न आराम सां मोबाइल खणी सॼो ॾींहुं इहे ई मोबाइल में WhatsApp ऐं Facebook ऐं पबजू खेॾ वेठो सॼो ॾींहुं। अरे यार पप्पा वरी मूं ते अची वियव माण्हुनि जो तो सोचियां मां। तोखे कहिड़ी चिंता अथई माण्हुनि जी। अच्छा हिकु ॻाल्हि ॿुधाए हे जेको पप्पू ऐं उन ई माणे देश जे मथां राज कयनि एॾा साल ऐं कर्ज़ चाढ़ियनि देश जे मथां उहो सभु कीअं भरजंदो किथां ईंदा पैसा। उहो त देश जी सरकार भरंदी न। हा त पोइ सरकार छा करे ॿुधाए लॻाए नोटनि जी खेती बेती या पोइ कर्ज़ भरण लाइ ॿियो कर्ज़ खणे हैं। तूं जेका इहा नोटबंदीअ जी ॻाल्हि तो करे माना तोखे ख़बर आहे देश में घणनि करोड़नि जा नकली नोट हुया उहो सभु कर्ज़ हुयो देश जे मथां ऐं ॿियो ब्लैक मनी घणो हुयो तोखे ख़बर आहे। तूं जेको चए तो GST में माण्हू हैरान लॻा पिया आहिनि धंधा कोन्हनि के महिनत करे ऐं टैक्सूं था भरनि पिया त पोइ इहे रोड था ठहनि पिया नयूं ब्रिजूं थियूं ठहनि नयूं बसूं ट्रेनूं थियूं अचनि पियूं मोदी स्मार्ट सिटी तो ठाहे पियो। उहो सभु ठाहिण लाइ पैसा केरु तुंहिंजो पिणे ॾींदो। भई तोखे लॻई थो न देश हलाइण ॾाढो ईज़ी आहे पर कॾहिं सोचींदे न 125 करोड़ माण्हुनि जे बारे में त तुंहिंजो मगज़ अथई न जेको उहो तुंहिंजे एंड्रॉइड मोबाइल वांगुरु हैंग थी वेंदई बड़वा। मोदीअ देश लाइ छा छा कयो आहे उहो तोखे ॿुधाइण बीहंदमि न त उन जी लिस्ट पूरी थींदे थींदे तोखे सीअ सां बुखार अची वेंदई सम्झे। निकिरी वञे तव्हां जॾा इहे सभु ॻाल्हियूं तोखे सम्झ में न ईंदई। पंहिंजे नंढे दिमाग़ ते एॾो बोझ न विझ वञी करे पबजियूं खेॾ वञी पंहिंजियूं। हा पापा उहो सही रहंदो। हल निकिरी था न त अची न छिके करे चंपो। हे फ्रेंड्स तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजेव त उनखे लाइक ऐं शेयर करणु न भुलिजो ऐं हेठि कमेंट बॉक्स में कमेंट बि